जॾहिं ख़ुदि कमाल खान लिखिया मां पुलिस खे खणी आया त असांजा पाड़ोसी लिखिया ऐं उन खां पोइ जॾहिं वरी हिते कराची आया त हिते असां सां हिननि जो घणो वठण ॾियणु हुयो ऐं उते ॻोठ में जेके सियासी समाजी कमकारी थींदा हुआ उनमें उन्हनि जो कमु निमाया हुयो। सिंध ग्रेजुएट स्टडी जंहिं सदी खां वधीक सफ़र कयो आहे इहो 1980 जी ॻाल्हि थो ॿुधायां त मुंहिंजा मैट्रिक करे स्ट्रीम में आयुसि त साईं लियाकत हथियार साहिब जो मायूस ऐं पाण गॾिजी हलंदासीं रंबा प्लाज़ा ऐं असां वरी गॾिजी रंबा प्लाज़ा में डॉक्टर सलीमान शेख सां मिलियासीं ऐं पोइ वरी असां वञी मीटिंग कई त जेकी खुर्जी स्टेशन में सिगा जो बुनियादु पियो उनमें साईं लियाकत हथियार जो वॾो हथु हुयो ऐं मां त उन वक़्तु सिर्फ़ु मैट्रिक पास हुयुसि ऐं पोइ मां ग्रेजुएशन सिर्फ़ु सिगा जे मेंबर थियण करे कई छो त मूंखे नौकिरी त मिली चुकी हुई पर मां चयो हर सिगा जो मेंबर थिया ऐं मां उनजो हिसो थिया ऐं मां ग्रेजुएशन कई ऐं साईं खादिम जोए जे दौर में मां सिगा जो तव्हांजो मेंबर थियुसि बाद में सदर थियुसि मर्कज़ी उहिदेदार थियुसि ऐं सेक्रेटरी इंफॉर्मेशन रहियुसि सेक्रेटरी फिनांस रहियुसि जॾहिं मां सेक्रेटरी फिनांस थियुसि तॾहिं लाज़मी आहे जॾहिं टेकनि ते सही हुजी हुजे त उन खां माण्हू नाराज़ रहंदा ऐं मां वाहिद माण्हू आहियां सॼी सिगा में जो मूं ते दरख़्वास्त थी त तव्हां ग्रेजुएट न हो ऐं मां CEC में आई पोइ साईं सां कचहरी थींदी लियाकत हथियार साहिब सां त मां चयो मां शायदि हिन में फिट न आहियां मूंखे वञो हिते ई कमु करणु खपे मां उहो छॾे ॾिनो ऐं मां हाणे समाजी कम त कयूं पिया ऐं साईं लियाकत हथियार साहिब खां घणो ई सिखियोसीं असां मुंहिंजी दुकानु गुलशन जी फेज़ 1 में हूंदी त वेहंदो अची जॾहिं फेज़ 2 में हूंदी हुअसि त मुंहिंजी उते वेहंदो अची असां कचहरी बि कंदासीं मां कुझु तजुर्बो बि पारायो हूंदुसि तॾहिं यूरोप वञे पियो तारीख़ हुनखे घुरायो त मां हमेशह लाइ छो पियो तूं हिते सिधो पाणी साफ़ु कोन्हे दवाऊं सुठियूं कोन्हनि सोचे मुंहिंजी न्याणी हिते आहिनि ऐं मां शुद्ध कोन छॾींदो ऐं वरी मोटी आयो ऐं जॾहिं तकलीफ़ में हुयो त बसि असां हुन सां मिलियासीं ऐं असांजो डॉक्टर अमन सिंगरो आयो असां गॾिजी 8-9 माण्हू उनजी इयादत कई ऐं थोरी गीत चया उनखे हिमत ॾिनीसीं ऐं यकीननि उहे माण्हू जेके पंहिंजी धरती सां पंहिंजे माण्हुनि सां सिंसियर हूंदा उहे कॾहिं मरूं न थींदा ऐं न वरी उहो चइजे त सम्झो वफ़ात करे ही हयात रहंदा ऐं शाबस आहे संदसि पढ़ंदड़नि खे जेके लाली पुट जंहिंखे असां चऊं उहे लाली पुटनि हिते त पुट पीउ जी मिल्कियतुनि ते विढ़ंदा आहिनि पर ही लाली पुट पंहिंजे पीउ जे फ़ख़्रु कनि था त हुननि जे पीउ हुननि खे पढ़ायो ऐं तमामु सुठो इंसानु ठाहियो ऐं अलाह ताला कढो त साईं लियाकत हथियार खे जन्नत में ॼाए ॾिनो ऐं संदसि शागिर्दनि खे पंहिंजे पीउ जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता कंदो। तव्हांजी वॾी महिरबानी।